अॼु टी दुनिया जा जेके मुल्क आहिनि, असां जंहिं मुआशिरे में रहूं था, जिन मुआशिरनि में असां रहूं था, उहे बि घण तरफ़ियुनि उन्हनि बलाउनि जे वर चढ़ियल हुआसीं। यानी मज़हबी दकियानूसी उहा असांजे समाज में कूट कूट करे भरी पई वञे साज़िशुनि तहत। फ़रसूदा जागीरदारी उहा कंहिं बि सूरत में पंजाब सिंध मां ख़तमु करणु नथो ॾिए। मां अॻिते ॻाल्हाईंदुसि त छाजे करे नथो ॾिए, पर उहा दकियानूसियत मज़हबी हुजे या बुनियाद परस्ती मज़हबी हुजे, फ़रसूदा जागीरदाराना निज़ाम हुजे या जागीरदाराना नफ़्सियात हुजे, क़बाइली सोच हुजे, ग़ैर साइंसी मज़हबी ऐं पुराण पसंदि जेके ख़्याल नज़रिया नुक़्ते नज़र सोच ऐं समाज जी जोड़जक उहा जीअं जो तीअं पंजाब तरफ़ां उहा सिंध में लागू बल्कि मुसलत कई वई असांजे मथां। छाकाणि त जागीरदार सिंध जे ग़ुलामीअ में पंजाब जो इतिहादी आहे, छाकाणि त मज़हबी बुनियाद परस्त ख़्यालु जेको आहे उहो हिन ॿिकोमी नज़रिए जे आड़ में सिंध जे ग़ुलामीअ में पंजाब जो आलाकार आहे, छाकाणि त उहे क़बाइलियत उहे सरदार भोतार वॾेरा उहे सभु पंहिंजे तबक़ाती मफ़ादनि जे करे पंजाब वटि ॻेझूं बणियल आहिनि ऐं सिंध जे जदीद क़ौमी समाज जे तकमीले नो में न सिर्फ़ु उहे रुकावटूं आहिनि, पर पंजाब जे ग़ुलामीअ में शऊरी तौर ते सिंध खे चोखंबो करे सिंध खे पंजाब जे पेरनि में उछलण जो जेको ज़िम्मेवारु आहे उहे बि इहे ई फ़रसूदा तबक़ा आहिनि। सिंध में असांजे मिडल क्लास जेको हिजरत करे वियो, उन खां पोइ जेका नौजवाननि जी नई टही जेका पढ़ी आहे, उहे मुआशी तौर ते कमज़ोर हुजण जे करे क़ौमी तहरीक जो वज़न ऐं बार अञा खणी न सघिया आहिनि, पर सिंध जो नौजवान जंहिं तरीक़े सां क़ौमी तहरीक में शामिलु आहे, पंहिंजे वसाइर पंहिंजी सम्झाइर अमली शिरकत जे हिसाब सां पंहिंजे ख़्यालनि में नवाण ऐं तब्दीलीअ जे यानी उन इश्क उन जेको आहे सो हासिलात जेका नए फ़िक्री जेका हासिलात आहे उन जी जेका हुन में तड़प आहे, उन तहत सिंध जो नौजवान सिंध जे इन जदीद क़ौमी तकमील खे बि सम्झे थो ऐं सिंध जे क़ौमी आज़ादीअ जे उन जुस्तजू में बि उन जो हिकिड़ो हिसो आहे। बावजूदि इन जे त सिंध जो हिकिड़ो आम माण्हू ऐं सिंध जो जेको नौजवान आहे उन जे मथां तारीख़ जे अॼोकी तारीख़ जा जेके फ़र्ज़ ऐं ज़िम्मेवारियूं आहिनि उहे कहिड़े तरीक़े सां उनखे अदा करणु घुरिजनि ऐं उन में जेके रुकावटूं जेके साज़िशूं जेके मकारियूं रियासत जे तरफ़ां फ़ौज जे तरफ़ां ISI जे तरफ़ां एजेंसियुनि जे तरफ़ां रियासती दानिश्वर जेके नाम निहाद दानिश्वर आहिनि उन्हनि जे तरफ़ां रियासती मीडिया जे तरफ़ां ऐं सिंध जे सियासत ते चोखंबो करे ॿधी ऐं पटको ॿधी जेको विहारियो वियो आहे सिंध जो जागीरदार ऐं वॾेरको तबिको उन जे तरफ़ां मुख़्तलिफ़ साज़िशुनि जा जेके ॼार विछाया विया आहिनि, असांजो माण्हू असांजो नौजवान उन में फाथल आहे। यानी गुमराही छा आहे? गुमराही इहा आहे त तव्हां पंहिंजे क़ौमी मफ़ादनि ऐं क़ौमी सियासत तारीख़ी फ़र्ज़नि खां लातालुक़ ऐं परे कया वञो। यानी रियासत जी मीडिया मुसलसल प्रोपेगेंडा करे हुननि जा टेलीविज़न हुननि जूं अख़बारूं हुननि जा दानिश्वर हुननि जा सियासतदान रियासत जा पाकिस्तान जा इहे जॾहिं 24 कलाक हिकिड़ी वजत कंदा ॿिकोमी नज़रियो मुस्लमान क़ौमियत पाकिस्तान जेको आहे रियासत पाकिस्तान का मतिलब क्या ला इलाहा इल्लल्लाह मुसलसल जेका हिकिड़ी मनफ़ी प्रोपेगेंडा थिए थी उहा प्रोपेगेंडा माण्हुनि जे ज़हन साज़ीअ में मुस्बत ख़्यालनि जे बजाए मनफ़ियत खे ऐं लातालकीअ खे पंहिंजे समाज खां लातालकी पंहिंजे आज़ादी खां लातालकी
पंहिंजे नुक़्ते नज़र खां लाताल की उहा जेका सिधो ऐं अणसिधो अचे थी इन खे गुमराही चइजे थो।